ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं था। खानगढ़ में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां सरदार अली गौहर खान महर जे मांछादे में शिरकत कई, जिते आसिफ अली ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदे चयो त इमरान खान के पार्लियामानी तरीक़े सां संदसि हुकूमत ख़त्म कई वई। फ़लस्तीन सां इसराइल जे ज़ुल्म जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। फ़लस्तीन ज़बान बजाए हथ सां मदद बि कई वञे। जॾहिं सरदार अली गौहर खान महर जो चवणु हुयो, पीपल्स पार्टीअ सां सभु रंजिशूं ख़त्म करे हिकु थी विया आहियूं। घोटकी ज़िले मां काफ़ी मुक़दार में गैस निकिरे थो, पर हितां जे अवाम वटि गैस जी सहूलियत नाहे। उहा हितां जी अवाम सां नाजाइज़ी आहे। अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त खानगढ़ में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां सरदार अली गौहर खान महर जे मांछादे में शिरकत कई वई। स्टेज ते वेठल सीनियर पीपल्स पार्टी जा जेके भी दोस्त आहिनि, हाज़रीन मजलिस, सभिनि खे अस्सलाम वालेकुम। मां दिलि जी गहराइनि सां पंहिंजे तरफ़ां, पंहिंजे ख़ानदान जे तरफ़ां ऐं पंहिंजा जेके भी आयल दोस्त आहिनि, सभिनि जे तरफ़ां आसिफ अली ज़रदारी साहब खे ऐं तव्हां सभिनि खे भलीकार कयां थो ऐं तव्हां जो एहसानमंद आहियां जे तव्हां सभई एतिरी सभु सीनियर क़यादत ज़रदारी साहब सां गॾिजी हिते असांखे हिकिड़ी इज़त ॾिनी। ऐं इन शइ खां मथे ॿी का शइ कान्हे। जॾहिं को माण्हू घर अचे थो त पोइ को लेखो कोन्हे, सभु शइ उन असां गॾु आहियूं इंशाअल्लाह। हिकिड़ो दफ़ो पहिरियों बि ईअं भुट्टे साहब महिरबानी कई, सरदार ग़ुलाम खान महर साहब पीपल्स पार्टी में जॾहिं मुस्लिम लीग हुया पोइ हुनखे सेनेटर कयो, ईअं ई हिते खानगढ़ अची करे जॾहिं शहनशाह ईरान जो प्रोग्राम बि हुयो ऐं भुट्टो साहब आया, हाणे आसिफ अली ज़रदारी साहब आया आहिनि। मूंखे हुननि जो वॾी इज़त एहतराम आहे ऐं इंशाअल्लाह असां तव्हां सां गॾु आहियूं। असांजा जेके भी दोस्त आहिनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल, म्यूनिसिपल कमेटीज़ जेतिरियूं बि आहिनि, इंशाअल्लाह उहे सभु हाणे पीपल्स पार्टी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो जी क़यादत में सभई गॾु थींदासीं। ऐं हिन पूरे सिंध में सभिनि खां वधीक मार्जन डिस्ट्रिक्ट काउंसिल में घोटकी डिस्ट्रिक्ट में ही हुयो ऐं अल्हम्दुलिल्लाह जो 100% थी वई आहे। ज़रदारी साहब जे अचण सां 100% पीपल्स पार्टी थी वई आहे, जेको सिर्फ़ु सो मां दिलि जी गहराइनि सां तव्हांखे भलीकार कयां थो। मां ट्राइबल माण्हू आहियां, जॾहिं को आयो ऐं एतिरी ज़रदारी साहब इज़त ॾिनी आहे त हाणे को लेखो कोन्हे कंहिं बि शइ जो। जेको तव्हांजो फ़ैसिलो हूंदो उहो असांजो फ़ैसिलो हूंदो। असां सभिनि दोस्तनि सां जेके सियासी मुखालफ़तूं हिते लोकल लेवल ते उहो बि असांजी भाइपी आहे ऐं सभु असां हिकु आहियूं, गॾु आहियूं। हितां जे माण्हुनि जा इंशाअल्लाह तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वॾी अक्सरियत सां इंशाअल्लाह गवर्नमेंट ठहंदी ऐं उन खां पोइ सभु मुतालबा बि आहिनि, ॻाल्हियूं बि आहिनि ऐं तव्हांखे ज़रूरु गुज़ारिश करबी त हिन इलाइक़े जो हिकिड़ो 2-3 देरीना मुतालबा रहिया आहिनि। छा आहे त हे कराची खां पोइ सभिनि खां अमीर तरीन इलाइक़ो आहे, जेको 34% गैस ॾिए थो। हमेशह असांजो मुतालबो रहियो आहे, पर इहो मुतालबो जीअं 18वीं तरमीम जी हिकिड़ी ख़्वाहिश हुई ऐं उहा आसिफ अली ज़रदारी साहब जे खाते में वई त हुननि चइनी सूबनि खे हिकिड़ी बराबरी जी इज़त ॾिनी ऐं उहे बराबरी जा मसाइल हुया त इंशाअल्लाह घोटकी जो मसइलो बि ज़रदारी साहब जे हथों ई हल थींदो। छा हितां जे माण्हुनि जी इहा दिलि जी ख़्वाहिश आहे त 1954 में पहिरियों वेल निकितो आहे ऐं 54 खां वठी हिन महिल ताईं जंहिं डिस्ट्रिक्ट में अरबें डॉलर कमाया अथऊं, उहो पसमानदगी में सिंध में ॿियो नंबर आहे। सो इंशाअल्लाह इहे मुतालबा, इहे सभु शयूं आहिनि। जॾहिं इलेक्शन खां पोइ कामयाबी थींदी त मां ज़रूरु गुज़ारिश कंदुसि तफ़सील सां ऐं तव्हांखे हिते इंशाअल्लाह वरी तकलीफ़ ॾींदासीं ऐं तव्हां ईंदव। हितां जो वॾो मसइलो लॉ एंड ऑर्डर जो मसइलो आहे, जेको घोटकी डिस्ट्रिक्ट में पूरे सिंध में आहे। उहा बि मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी त का हिकिड़ी क़ौम कोन्हे जेकी लॉ एंड ऑर्डर जे मसइले में इन्वॉल्व आहे। उन में बि कचे पके में स्कूल ठाहे, हॉस्पिटल्स ॾेई, उनखे कुझु नौकरियूं ॾेई करे उहो अहिड़ो तरीक़ो थिए त जीअं माण्हुनि खे एतिरा मसाइल हुजनि त इहा बदमाशी बंदि थिए। उन खां पोइ बि अगरि को नथो बाज़ अचे त पोइ उन ते सख़्तु कार्रवाई कई वञे, पोइ गवर्नमेंट जी रिट जेको आहे उनखे बहाल कयो वञे। न जेको मुठी भर माण्हू आहिनि, इहो पोइ इन में ई ट्राइबल झगड़ा बि वधनि था। ऐं मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त जीअं पुराणे ज़माने में जरगा सिस्टम हुयो, इन तरीक़े सां जेके क़ौमुनि जा झेड़ा आनी थी पोइ इहे माण्हू ख़राबु था थियनि, इन में बि जीअं पंहिंजी गवर्नमेंट अचे त सिंध में जेके बि पुराणा ख़ानदानी माण्हू आहिनि, जा जेके अहिड़ा ट्राइबल माण्हू आहिनि, उन जूं कमेटियूं ठहनि, उन जा जरगा थियनि त माण्हू जो हिकिड़े ॾींहं में सॼो क़ौमुनि जा मसइला हल था थी वञनि। इन ते बि तव्हांजो तवजो जी उतो आहे। ॿियो 3 नंबर, तव्हां हिकिड़ो तमामु वॾो कमु कयो आहे
उमरकोट में थरपारकर डिस्ट्रिक्ट में डैम्स ठाहिया आहिनि। असांजो बि सखर ऐं घोटकी 1/4 डेज़र्ट आहे ऐं असां वटि असांजो डेज़र्ट जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जो सभिनि जो गुज़ारो मालबंदू माण्हू आहिनि, त उन्हनि खे पाणी हुते कौड़ो आहे, उहे माण्हू माइग्रेशन ते मजबूर आहिनि। मां इहा बि रिक्वेस्ट कंदुमि त जीअं का पंहिंजी गवर्नमेंट अचे त उन्हनि में इहे डैम ठहनि ताकी उहे माण्हू माइग्रेट न कनि, उहो संदो इलाइक़ो न छॾनि। अॼुकल्ह आबादी थिकली पॉपुलेटेड एरिया थी विया आहिनि, उहे माण्हू जॾहिं संदा अछा घर छॾे अचनि था त उनखे ॾाढी परेशानी थियनि थियूं। इन जे लाइ ऐं अगरि हे 4 गुडू बैराज ये 4 घोटकी फीडर और BS फीडर इन्हनि खे अगरि लाइनिंग थिए और रीमॉडल थिए चाहे त 60s को पोइ इहो थियो न आहे त हेठियां 4 डिस्ट्रिक्ट में ऑटोमेटिक पाणी एतिरो वधी वेंदो जो पंहिंजो सॼो सिंध आबाद थी वेंदो। हे असांजो अगरि लाइनिंग थिए थी त 50% पाणी सेफ थींदो ऐं 50% अगरि पाणी सेफ थिए थो त तव्हांजी पूरी सिंध आबाद थी वेंदी। दादू जा काचा सभु शयूं जेके आहिनि इन पाणी मां आबाद थींदा। सो हे ॻाल्हियूं सभु पोजूं आहिनि। पहिरियों मां दिलि जे गहराइनि सां संदन ख़ानदान जे तरफ़ों दोस्तनि तरफ़ों वरी बि मां का वॾी तकलीफ़ नथो करणु चाहियां। अॼु तव्हां मुंहिंजा ते महिरबानी कई आहे, तव्हांजो टाइम क़ीमती आहे, पर मां इहो सभिनि जे तरफ़ों पूरे घोटकी वासियुनि तरफ़ों तव्हांजो बेहद शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद, पीपल्स पार्टी ज़िंदाबाद।